हालानी रिपोर्टर इमरान अली लाशारी। भट्टा माफिया खिलाफ हमदर्द समाजी तंजीम हालानी पारां सिंध टीवी ऑफिस का समय माण्हुनि हथनि में प्ले कार्ड खणी रैली कढी। उन मौके ते हमदर्द समाजी तंजीम के अगवाननि इकबाल गारे, अता हुसैन, सहतो शरीफ, सुमरो, अजब लाशारी, मदद रिंद, दीदार अली, आमिर, इमरान लाशारी, ख़ालिद हुसैन नागौर, मोहम्मद सलीम, मलिक इमरान ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 2022 जी बरसातुनि में घर किरी पिया हुआ। भट्टा माफिया सिरुनि जा रेट हथ ठोकिया मुक़ररु करे ग़रीबनि सां ज़ुल्म करे छॾियो आहे, जॾहिं त हाणे सिरुनि जे मालिकनि 41,000 रुपया रेट मुक़ररु करे ग़रीबनि लाइ आज़ार करे छॾियो आहे। हिननि चयो त DC नौशरो फ़िरोज़ 25,000 रुपया रेट मुक़ररु करण जो नोटिफिकेशन कढियो हुयो, पर भट्टा माफिया उन नोटिफिकेशन खे ठुकराए छॾियो ऐं सिरुनि जो रेट पंहिंजो मुक़ररु कयो आहे। हिननि DC नौशरो फ़िरोज़ खां घुर कई त भट्टा माफिया ख़िलाफ़ सख़्त खां सख़्त क़दम खणी 25,000 रुपया रेट मुक़ररु कराए ॾिनो वञे।